बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जैकब न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में आवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, सिंध सूफ़िन बुज़ुर्गन औलियान जी धरती रही है। सिंध जा सभु हिस्सा सभु इलाइक़ा हर हवाले सां इन रूहानी सिलसिलनि में तमामु घणा ज़रख़ीज़ आहिनि, पर ख़ासि तौर ते असांजो शहर जैकबाबाद जंहिंमें मारूफ़ उलमाए दीन ऐं उन सां गॾु सना ख़्वान रसूल भी तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु वॾा नाले वारा सिंध तोड़े पाकिस्तान ताईं मशहूरु आहिनि। असां हिन रमज़ान ट्रांसमिशन जे सिलसिले में अॼु असां दावत ॾिनी आहे जैकबाबाद सां तालुक़ु रखंदड़ जैकबाबाद जाए सैयद ताहिर रसूल शाह साहिब जन खे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम क़िबला। साईं ताहिर रसूल शाह साहिब तव्हांखे भलीकार जैकब न्यूज़ जे हिन प्रोग्राम में वॾी महिरबानी क़िबला। तव्हांजी महिरबानी ऐं तमामु जैकब न्यूज़ जी टीम जी तमामु थोराइतूं आहियूं जिन जे हुकुम ते मां चीज़ महफ़िल में आहियां। वॾी महिरबानी साईं। हाणे रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे ऐं हिन महीने में ख़ुसूसन असां मुस्लमान तमामु घणो एतमाम कंदा आहियूं। नेक रोज़ा हुजनि या तरावीह या जेके नेक अमाल जेके बि आहिनि। सो अवां माशाअल्लाह सिंध तोड़े पूरे मुल्क में नात गोई हमदे बारी ताला हुजे या सनाए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुजनि, उन्हनि में तव्हां माशाअल्लाह सुठो नालो कमायो आहे। जी अल्हम्दुलिल्लाह। सो तव्हां कॾहिं खां घणी उमिरि खां नात ख़्वानी पढ़णु शुरू कयो? जी जॾहिं अल्हम्दुलिल्लाह मां 5-6 सालनि जो हुयुमि, 6 सालनि जे लॻभॻि, छो जो असांजो मज़हबी घरानो हुयो माशाअल्लाह। असांजे वालिद मोहतरम जेकी 2016 में उनजी डेथ थी, उन्हनि असांखे मज़हबी घरानो हुयो। तमामु ई बिरादर असांजा तमामु नात ख़्वान, असांजी भेनरूं नात ख़्वान। त शुरू को इहो सिलसिलो हुयो। तक़रीबन मूंखे 20-21 साल थिया आहिनि महफ़िल ऐं पंहिंजो नात ख़्वानी कंदे अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह। जी अॼु असां हिन प्रोग्राम जे तवसुल सां जॾहिं तव्हांजी तशरीफ़ आवरी थी आहे त असां कुझु ॿुधणु चाहींदासीं तव्हां खां। शुरूआत अल्लाह पाक जे हमद सां कजे त वधीक बहितर आहे। जी मां हम पेश कयां थो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना। बंदा तो गुनहगार है, रहमान है मौला, अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा। बंदा तो गुनहगार है, रहमान है मौला, बंदे पे करम, बंदे पे करम करना तेरी शान है मौला। बंदा तो गुनहगार है, रहमान है मौला, होता है करम, होता है करम, सब पे ये दाता का नगर है। बिछड़े हुए मिलते हैं जहां, ये वो इधर है, मिल जाएगी, मिल जाएगी मंजिल, मेरा ईमान है मौला। बंदा तो गुनहगार है, रहमान है मौला, अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा, अल्लाहुम्मा अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा। मायूस है क्यों, मायूस है क्यों, रहमत बारी से बता दे। अल्लाह के दरबार में सर अपना झुका दे, फिर देख तेरा, फिर देख तेरा कितना निगहबान है मौला। बंदा तो गुनहगार है, रहमान है मौला, रहमान है मौला, रहमान है मौला, अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा, अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा। अपनों को भी मैं अपना यहाँ कह नहीं सकता, ये दर्द है वो जिसको मैं अब सह नहीं सकता। गफ्फार है
بندہ تو گنہگار ہے، رحمان ہے مولا، رحمان ہے مولا، رحمان ہے مولا، اللہم لبیک اللہم، اللہم لبیک اللہم. ماشاءاللہ جزاک اللہ. کہ شاعر چوانی تو اللہ پاک جو ذکر کرے جیکڈیں رسول پاک جو ذکر نہ کرے تو اڑی زبان پہ منہ میں نہ ہو جائے ہے کہ خدا کا ذکر کرے، ذکر مصطفیٰ نہ کرے، ہمارے منہ میں ایسی زبان خدا نہ کرے. تو حمد باری تعالیٰ کا پوس اساں تاں کے عرض یہ کنداسیں تے تاں جی بارگاہ رسالت میں کچھ اشعار اساں کے جی جی ضرور. الحمدللہ مجھے ایک سندھی نعت پڑھل چھو جو جیکب نیوز اساں بحیثیت سندھی قوم اساں فخر سا چوندا آहियूं تا اساں سندھی आहियूं الحمدللہ. ऐं جیکب نیوز تے اگر سندھی نعت نہ ہوجے تو پوئی ٹھائے نہ تو انشاءاللہ ضرور میں پیش کیاں تو. صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ. رحمتن جا ککر مدینے میں، رحمتن جا ککر مدینے میں، ہر گھڑی غیر پہر مدینے میں، رحمتن جا ککر مدینے میں، چھو نہ برسے مدینے میں رحمت، چھو نہ برسے مدینے میں رحمت، مصطفیٰ جو گھر مدینے میں، رحمتن جا کر مدینے میں، رحمتن جا کر مدینے میں، کیے وڑدا تام بیاتن کھے، کیے وڑدا تام بیاتن کھے، جن بکھا دو نگر مدینے میں، رحمتن جا کر مدینے میں، رحمتن جا کر مدینے میں، کون وسرر تھا پل اوے جے کے، کون وسرر تھا پل اوے جے کے، موقع بسر مدینے میں، رحمتن جا کر مدینے میں، شال گلزار تھی گدا گرما، شال گلزار تھی گدا گرما، پیو جاؤ میرے بھر مدینے میں، رہے
متن جا کرے مدینے میں، رہے متن جا کرے مدینے میں. ماشاءاللہ تव्हां जिन नातिया कलाम मां उहे माण्हू ख़ासि तौर ते जिन मदीनो ॾिठो आहे जी अल्हम्दुलिल्लाह त उहे जेके मंज़र आहिनि त ॼण माण्हू उहा कैफ़ियत ई महसूसु ॼण पाण उन मदीने जी फिज़ाउनि में मदीने जी गलियुनि में मौजूदु आहे. बिल्कुलु क़िबला शाह साहब, मां ॿुधाईंदो हलां तव्हांजी ॻाल्हि हेठि कयां. 2017 में अल्हम्दुलिल्लाह मूं नाचीज़ खे बि हाज़िर नसीब थी. जॾहिं इहो कलाम ऐं हीउ शेर पढ़ंदो आहे त उहे मदीने जा लम्हा यादि ईंदा आहिनि, मंज़र यादि ईंदा आहिनि. अल्लाह पाक तव्हांखे ऐं पूरी जेकब न्यूज़ जी टीम खे इनशाअल्लाह उॾी नसीब कंदो मदीने शरीफ़ इनशाअल्लाह. ज़रूरु ज़रूरु ज़रूरु. आमीन से आमीन. अच्छा साईं, हाणे तव्हांजे फ़न जे हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं. जी जी. त तव्हां माशाअल्लाह तव्हांजो घराणो ई आहे, तव्हांजो वॾो ब्रादर साईं तालिब रसूल शाह माशाअल्लाह बहितरीनु मुल्क जो नामवर नात गो आहे. नात पढ़ण जो तमामु माशाअल्लाह बहितरीनु अंदाज़ आहे साईं. सो तव्हां साईं पंहिंजे ब्रदर खे फॉलो कंदा आहियो, हिकिड़ो ज़रूरु माण्हू आहे या मुल्क जूं तमामु घणियूं ॿियूं वॾियूं नामवर हस्तियूं आहिनि नात जे हवाले सां, सो वॾा नाला आहिनि, पोइ तव्हां कंहिंखे आइडियल सम्झो? जी अल्हम्दुलिल्लाह. पहिरियों त मां जेको बि कुझु आहियां, जेको नात पढ़ी रहियो आहियां, इहो मुंहिंजो उस्ताद मोहतरम पंहिंजे ब्रदर मोहतरम सैयद तालिब रसूल शाह साहिब खे फॉलो कंदो आहियां. जो मुंहिंजा आइडियल बि आहिनि उनखां, छो जो असां ॿई भाइर असां अलहाज ख़ुर्शीद साहिब खे घणो ॿुधंदा आहियूं. अलहाज ख़ुर्शीद साहिब तव्हां ईअं चई सघो था मुंहिंजो ॾाढो उस्ताद आहे, मुंहिंजे ब्रदर जो उस्ताद आहिनि. त उहे बि काफ़ी आइडियल आहिनि माशाअल्लाह, बहितरीनु कलाम जेके पढ़ंदा आहिनि. सैयद ज़बीर मसूद शाह साहिब, सैयद ख़ालिद हसनैन ख़ालिद साहिब, उन्हनि बि उहो बि बहितरीनु सनाको आहिनि. लेकिन मुंहिंजो आइडियल मुंहिंजा उस्ताद मोहतरम आहिनि, मां उनखे घणो फॉलो कंदो आहियां. माशाअल्लाह जज़ाकल्लाह. क़िबला हाणे रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, त रमज़ान जे हवाले सां कोई रमज़ान जे मुतालिक़ अगरि तव्हां? जी जी ज़रूरु ज़रूरु. क़िबला शाह साहिब, मां मुंहिंजो ई कलाम आहे जेको अल्हम्दुलिल्लाह सोशल मीडिया ते काफ़ी मक़बूल थियो. मां चाहियां थो त अॼु बि, छो जो रमज़ान शरीफ़ भलारो महीनो आहे असां मोमिननि जे लाइ ख़ुसूस बिलख़ुसूस. पोइ शाइर बि लेखक बि मुंहिंजा ब्रदर मोहतरम सैयद अब्दुल रसूल शाह नूर लिखियो आहे, उहो मां तव्हांजी इजाज़त सां पेश कयां थो. मोमिनो खुशियाँ मनाओ, माहे रमज़ान गया. मोमिनो खुशियाँ मनाओ, माहे रमज़ान आ गया. मोमिनो खुशियाँ मनाओ, माह रमज़ान गया. रहमतों के गीत गाओ, रहमतों के गीत गाओ, माह रमज़ान आ गया. माह रमज़ान आ गया जी, माह रमज़ान आ गया. और माह रमज़ान के महीने में हुआ नाज़िल कुरान. माह रमज़ान के महीने में हुआ नाज़िल कुरान. हाफिज़ो कुरान सुनाओ, हाफिज़ो कुरान सुनाओ, माह रमज़ान आ गया. माह रमज़ान आ गया जी, माह रमज़ान आ गया. नमाज रोज़ा और तरावी के रहो पाबंद तुम्हें. नमाज रोज़ा और तरावी के रहो पाबंद तुम्हें. सहरियो अफ्तार खाओ, सहरियो अफ्तार खाओ, माह रमज़ान आ गया. माह रमज़ान आ गया जी, माह रमज़ान आ गया. और नातिया महफिल सजा के अपना दिल रोशन करो. नातिया महफिल सजा के
اپنا دل روشن کرو، نور ناتے گنگناؤ، نور ناتے گنگناؤ، ماہ رمضان آ گیا، ماہ رمضان آ گیا جی، ماہ رمضان آ گیا، ماہ رمضان آ گیا جی، ماہ رمضان آ گیا، مومنوں خوشیاں مناؤ، ماہ رمضان آ گیا۔ سبحان اللہ، ماشاء اللہ سائیں، ہیڑی محفل ہوجے، اللہ جو ذکر، اللہ جے رسول جو ذکر ہوجے جی جی تو ان سان گڈو گڈ مولا کائنات جو جکر ذکر سبحان ہوجے تو ॼण محفل ادھوری आहे۔ ادھوری ہے، بالکل اساں بھی چاہींदासीं तव्हां مولا علی जे शान में तव्हां असांखे का मनक़बत ॿुधायो, अहिड़ी मनक़बत जेका तमामु मोमिननि जो सीनो ईअं नूर सां भरिजी वञे ऐं तमामु घणी जेको आहे। जी जी क़िबला, इंशाअल्लाह इहा बि मनक़बत अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी पढ़ियल ऐं अल्हम्दुलिल्लाह इन मनक़बत सदके अल्लाह पाक काफ़ी इज़तूं अता कयूं ऐं बहितरीनु मनक़बत आहे। तव्हां ऐं असां सभिनी मोमिननि जी तर्जुमानी बि आहे। मैं मुरीद पंज तल हूँ, मेरा पेशवाली है, मैं मुरीद पंज तल हूँ, मेरा पेशवा अली है, मैं गदाए मुर्तज़ा हूँ, मैं गदाए मुर्तज़ा हूँ, मेरा बादशाह अली है, मैं गदाए मुर्तज़ा हूँ, मेरा बादशाह अली है, करता अली अली हूँ हर लम्हा हर घड़ी में, करता अली अली हूँ हर लम्हा हर घड़ी में, हर लम्हा हर घड़ी में, कि शराब इश्क हैदर घुट्टी में जो पड़ी है, कि शराब इश्क हैदर घुट्टी में जो पड़ी है, मैं गदाए मुर्तज़ा हूँ, मेरा बादशाह अली है, मैं गदाए मुर्तज़ा हूँ, मेरा बादशाह अली है, खाऊं अली के दर का, पढ़ूं गैर के कसीदे, खाऊं अली के दर का, पढ़ूं गैर के कसीदे, पढ़ूं गैर के कसीदे, ऐसी नमक हरामी मेरे खून की नफी है, ऐसी नमक हरामी मेरे खून की नफी है, मैं गदाए मुर्तज़ा हूँ, मैं गदाए मुर्तज़ा हूँ, मेरा बादशाह अली है। कलाम शेर क़िबला, मुनकर नकीर मुझसे मेरा धर्म न पूछो, मुनकर नकीर मुझसे मेरा धर्म न पूछो, मेरा धर्म न पूछो, क्यों? क्योंकि मेरा दीन भी अली है, ईमान भी अली है, मेरा दीन भी अली है, ईमान भी अली है, मैं गदाए मुर्तज़ा हूँ, मेरा बादशाह अली है, इसके
نبی کا دعوت آلے نبی سے نفرت عشق نبی کا دعوت آلے نبی سے نفرت آلے نبی سے نفرت یہ منافقت کی کیسی لوگوں ہوا چلی گئے یہ منافقت کی کیسی لوگوں ہوا چلی گئے بے گدائے مرتضی ہوں میں گدائے مرتضی ہوں میرا بادشاہ علی سبحان اللہ. انہیں گھرانے جو ذکر جڏहिं شروع تو تھے تو دل نٿي چئو ته ذکر بند ٿے. بے شک پیا ॿुधंदा रहूं پیا ॿुधंदा रहूं. بے شک ماشاءاللہ तव्हां جو आवाज़ अल्लाह पाक जेका तव्हांखे आवाज़ जी हिकिड़ी नेमत अता कई आहे माशाल्लाह. हाणे असांखे तव्हां छा ॿुधाईंदा? हाणे सी आख़िर में कलाम जेको अल्हम्दुलिल्लाह सैयदा कायनात सैयदतुन्निसाउल आलमीन हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा छो जो क़िबला साईं हाणे तव्हांखे ख़बर हूंदी त हाल ई में कुझु अरसो पहिरियों हिकु शख़्स बदबख़्त मां त बदबख़्त शख़्स चवंदो आहे जे सैयदा पाक जी गुस्ताखी कई तॾहिं खां दिलि में ऐद कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे हिन कलाम जे सदके सैयदा पाक जे ज़िक्र जे सदके मूंखे अंदली बे दरे बतूल जो लक़ब बि मिलियो. अल्हम्दुलिल्लाह ही मुंहिंजे लाइ वॾी सादत आहे. हुज़ूर जो करम ऐं हुज़ूर जे आल जो करम ऐं ख़ुसूसन बिलख़ुसूस सैयदा पाक ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे क़दमनि जी ऐं दर जी ख़ैरात आहे त मां हुननि जो कलाम ज़रूरु पढ़ंदो आहियां जिथे ई वेंदो आहियां. हाणे तव्हांजी नज़र बि कलाम पेश कयां थो अल्हम्दुलिल्लाह सैयदा पाक जो कलाम. मलकाए कौनैन फातिमा मलकाए कौनैन फातिमा नबी दे दिल दा चैन फातिमा मलकाए कौनैन फातिमा नबी दे दिल दा चैन फातिमा तेरे और तेरी कसम तेरे और तेरी कसम मुस्तफा न बैण फातिमा नबी दे दिल दा चैन फातिमा हो मुस्तफा दे दिल दा चैन फातिमा नबी दे दिल दा चैन फातिमा. खूबसूरत शेर जी. हसन तेरा पहला लाडला हसन तेरा पहला लाडला दूसरा हुसैन फातिमा नबी दे दिल दा चैन 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 फातिमा हुजूर तो नहीं वेख जाओ दे हुजूर तो नहीं वेख जाओ दे रोंदे तेरे नैन फातिमा नबी दे दिल दा चैन फातिमा हो मलकाए कौनैन फातिमा नबी दे दिल दा चैन फातिमा नबी दे दिल दा चैन फातिमा. माशाअल्लाह जज़ाकल्लाह. नबी जे घराणे जी तारीफ़ जेतिरी कजे घटि आहे. बिल्कुलु अल्लाह पाक अव्हांखे इहा सादत नसीब फरमाई आहे. जी अल्हम्दुलिल्लाह. तव्हां हर वक़्तु हर महफ़िलुनि में नादे रसूल मक़बूल हुजे मौला अली जी मनक़बत हुजे जी सैयदत निसा फ़ातिमा ज़हरा जो
शान बयानु करणु हुजे, इहा हिकिड़ी वॾी नसीब ऐं भाॻनि वारी ॻाल्हि आहे। जी ऐं अल्हम्दुलिल्लाह। अॼु असांखे जेकब न्यूज़ जे हिन प्रोग्राम में इहा सादत नसीब थी, तव्हां आयो ऐं असांखे तव्हां पंहिंजा जेके बि नातिया कलाम हुआ जेके तव्हां ॿुधाया, ऐं तव्हांजे थ्रू असांजे साम्हूं हिन प्रोग्राम खे ज़रूरु ॾिसनि था। ऐं इनशा जेका त उन्हनि समेत असां समेत सभिनी खे इन शयुनि जो अलाह पाक अजर फरमाए। मां आख़िर में तव्हां सभिनि जो थोराइतो बि आहियां, तव्हांजो क़िबला शाह साहिब जेकब न्यूज़ चैनल जी तमामु टीम जो, जंहिंजे हुकुम ते मुनाचिज़ जंहिं प्रोग्राम में आहियां, अलाह तव्हांखे सदा सलामत रखे। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, इहो हुया क़िबला सैयद ताहिर रसूल शाह साहिब जन। अवां ॾाढो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो बि कयो, नाते रसूल मक़बूल समेत जेके बि कलाम साईं जन पेश कया, तमामु घणो रूहानी लुत्फ़ ऐं मज़ो आयो। उमेदु आहे त असांजो प्रोग्राम अव्हांखे बि तमामु घणो पसंदि ईंदो। पंहिंजी क़ीमती राय सां ज़रूरु असांखे उनजो इज़हार ज़रूरु कजो, पंहिंजी क़ीमती राय खां आगाह ज़रूरु कजो। उन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।